यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु जो मौज़ू आहे मुग़लनि जो दौरु। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब करियो। मुग़लनि जे हाकिम अकबर सिंध खे पंहिंजे हुकूमत में शामिल कयो। ख़ानी खान अब्दुर्रही मुग़ल सिपह सालार सिंध खे फ़तेह कयो। अकबर बादशाह जो जनमु सिंध जे शहर उमरकोट में थियो हो। अकबर आज़म जे नवरतनि मां ॿिनि नामवर आलमनि अबुल फज़ल ऐं मुला फैज़ी जो तालुक़ु सिंध जे सेवण शहर सां हो। सिंधी अदब में मुग़ल दौरु सियासी तौर सां इंतिशारी दौर सां यादि कयो वेंदो आहे। मुग़ल दौर में सिंधी दफ़्तरी ज़बान फ़ारसी हुई। मुग़ल दौर में सिंधी ज़बान जो सभ खां वॾो शाइर शाह इनायत रिज़वी हो। मुग़ल दौर हुकूमत में सिंध में उर्दू पिणु थोरी घणी अची चुकी हुई। मुग़ल दौर में इश्क़िया दास्तान खे शाइरी में तमसील तौरु इस्तेमालु करण जो रवाजु पियो। शाइरी जी सिन्फ़ वाई मुग़ल दौर जी पैदावार आहे। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी पंहिंजा 2 किताब तोहफ़तुल साकिलीन ऐं मिनहाज मारूफ़त तसव्वुफ़ ते लिखिया। हिन दौर में शाइरी जी सिन्फ़ वाई तमामु घणी तरक़ी कई। मुग़लिया दौर में सिंधी अदब जी हैसियत अरूज ते पहुतल हुई। मुग़लिया दौर में फ़ारसी ज़बान में सिंध जी तारीख़ नाले किताब मज़हर शाह जहानी मेरक यूसुफ़ लिखियो। मुग़ल दौर जे आख़िरी अयामकारी में सिंधी आलिम मखदूम अबुल हसन टटवी सिंधी सुरख़ती तैयारु कई। शाह लतीफ़ भिटाई जो जनमु मुग़लिया दौर में थियो। सिंधी नसरी नज़म जी बाक़ायदा तहरीक मखदूम अबुल हसन शुरू कई। फ़ाज़िल बकरी मुग़ल दौर में काफ़ी जो अहम शाइर हो। मुग़लिया दौर जी शाइर उस्मानी एहसानी पहिरियों दफ़ो नाले सां गॾु तख़ल्लुस बि इस्तेमालु कयो। वतननामा नाले किताब शाइर उस्मान एहसानी जो कलाम आहे। शाह इनायत सूफ़ी शहीद मुग़ल दौर जो सूफ़ी आलिम ऐं शाइर हो। मुग़ल दौर जे अहम शाइर मोइन ईसा जे बैतनि खे मुमताज़ मिर्ज़ा मुरतब कयो आहे।